न को धंधो आहे न छा कयूं यार, वेही वेही सुकी आऊं। पैसा ॾिसां खीसे में आहिनि त चांवर वठी खावां। खुशखबरी घर वेठे लखपति बणजण लाइ सिर्फ़ ₹10 इन एड्रेस ते मोकिलियो। 15 ॾींहं खां पोइ अव्हांखे अहिड़ो कारोबार दसी जो अव्हां करोड़पति घर वेठे लखपति बणजण लाइ सिर्फ़ ₹10 हिन एड्रेस ते मोकिलियो। 15 ॾींहंनि खां पोइ अव्हांखे अहिड़ो कारोबार दसी जो अव्हां करोड़पति बणिजी वेंदो। खुशखबरी घर वेठे लखपति बणजण लाइ सिर्फ़ ₹10 हिन एड्रेस ते मोकिलियो। 15 ॾींहंनि खां पोइ अव्हांखे अहिड़ो कारोबार ॾसींदासीं जो अव्हांखे करोड़पति बणाए छॾींदो। हेलो जी जी, ₹2 लाख। वाओ, मां हीअं ई पुछां थो। ओके अव्हांजी महिरबानी, मां जीअं कयो अव्हां बि ईअं कजो ऐं लखपति बणिजो। दोस्तो अव्हांजी महिरबानी, मां जीअं कयो अव्हां बि ईअं कजो। दोस्तो अव्हांजी महिरबानी, मां जीअं कयो तव्हां बि ईअं कयो। अरे ई छा थियो?